नाथ ख़ानन खां मां माज़रत अॻे ई करे छॾी आहे, जे माफ़ कनि त ठीकु हुजे, माफ़ न कनि त ख़ैर आहे। असांजा हाणे नाथ ख़ानन जो कमु कहिड़ो थियो आहे ख़बर अथई? हक़ नबी आयो स्टेज ते त बसि पोइ साईं खे ॾिठऊं, पोइ सुभाणे अल्लाह पोइ अची साईं खे जेको आहे सो चापलूसीअ जा पटा चाढ़ींदा। हलो भेण, साईं उॾरंदो आहे, साईं माशा अल्लाह हीअं कंदो आहे, फलाणो किलो फतह कयो अथई, साईं त वॾो जोधो जोहन आहे, साईं सुभाणे अल्लाह। अबा इहो चङो कोन हुजो, इहे 10 मिंट तूं अहले सुन्नत जे अक़ीदे में मुस्तफ़ा जो शान ॿुधाई हा त सवाब बि थियई हा। पर हाणे छा कयूं, मजबूरी आहे, छा कयूं? असांखे माण्हुनि हेराए छॾियो आहे, नकुली पीरनि हेराए छॾियो आहे, कूड़नि पीरनि हेराए छॾियो आहे। चई बीहो स्टेज ते रुगो कर तारीफ़ मुंहिंजी, साहब मुंहं ते बाबा छिक कम खे, उहे जेके मूंखे बि ख़बर कान्हे त कम थिया हूंदा, उहा बि करामत मुंहिंजे खाते में ठोक। पोइ तव्हां माण्हू वयव हिरी, पर न न न न न न न मदीने वारे साईं फरमायो, हक़ जो टोलो सदा क़ाइम रहंदो। जेके गड़बड़ूं थींदियूं रहंदियूं उहे हक़ जो बयान कंदा, मसइलो साफ़ कंदा, साहरो घुमाईंदा, रोड साफ़ कंदा वेंदा, हक़ जो पैगाम ॾींदा। को नाराज़ थिए त बि ठीकु आहे, जेकॾहिं राज़ी थिए त बि ठीकु आहे। हक़ नबी पंहिंजनि ॾाॾनि या शरनि जी शरीयत कोन थो ॿुधाए, हक़ नबी जेका ॻाल्हि थो करे उहा मदीने वारे साईं जी जेका सिफ़त आहे, शरीयत आहे, मां उहा थो तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ कयां। मुंहिंजा भाउ अज़ीज़, मां फ़क़ीर जी तारीफ़ छो थो करे? हाणे नाथ ख़ान, उन नाथ ख़ाननि खे इस्लाह जी ज़रूरत आहे, इस्लाह जी ज़रूरत आहे। नात पढ़बी आहे अदब सां, नात पढ़बी आहे एतिराम सां। हाणे नात पढ़ त शुरू कयईं, नात त बीठो हिन कुंड में हो, अध ते पुॻो त ख़बर पई त नाथ ख़ान हिते बीठो आहे। छो ट्रिप नचको? अबा नात पढ़ंदे, क़ुरान पढ़ंदे अलहमदुलिल्लाह असां बि लुॾऊं था। हा सुणो, माण्हू लुॾंदो आहे, सुठो लॻंदो आहे, पर नाच ऐं लुॾण में फ़र्क़ु आहे। ऐं तव्हां बि ख़ुशि हो, बसि नोट जेॾो वॾो नोट ओॾो नाथ ख़ान ट्रिप ॾिनो। ऐं मां त हिन घोर जो अहिड़ो मुखालिफ़ आहियां जो तव्हांखे छा ॿुधायां। कलाकनि जा कलाक पैसा पिया उछलींदा, वठ पकड़ मौली साहब जी हीअ कार लॻी पिया, कंहिं 10 जो नोट पियो ॾिसे, कंहिं 5 जो नोट पियो ॾिसे, कंहिं 50 जे नोट में दी हीअ कार लॻी पिया। ॿुध हक़ जी ॻाल्हि। वञी जो शाहपुर पहुची छोरे खे चयो त छोरा गण पैसा घणा? कुल 21.5 रुपया। टाइम बि विञाई, वक़्त बि ज़ाया कई, शरीयत जो मसइलो बि ॿुधण कोन ॾिनई, दिलि में रियाव पैदा करायई, ऐं अजायो तव्हांजो बि वक़्तु विञाई। मां तोखे चवां थो, तोखे एॾो शौक़ु आहे, अलाह तुंहिंजो इहो शौक़ु सलामत रखे। पोइ 10 जा पंहिंजा फाटल नोट, 50 जा फाटल नोट न, बल्कि तुंहिंजे हिन ॻोठ जी जेका भलोड़ मस्जिद आहे, वञ हुन में 5000 जो सुहिणो नोट वञी जमा कराए। जेको मदरसो आहे तुंहिंजे लाड़काणे में, वञी उते जमा कराए। हे असांजे अहले सुन्नत जा मदरसा रोज़ बंदि पिया थींदा वञनि। छो? ये तुंहिंजा पैसा नाथ ख़ान चट करे या तोखे नचाए ख़ुशि करे विया, उन में बसि ठीकु आहे। नात हक़ आहे, नचण हराम आहे, नात हक़ आहे, पर उनजी बेअदबी करण हराम आहे। इहो पैसो जेको तव्हां उछलियो था, मुंहिंजा भाउ अज़ीज़, इहो आलिम जी इज़त न आहे, ये खदड़नि ऐं ॻाइणनि ते उछल ॿाहनि। जेकॾहिं अदब सां रखे थो उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ पंहिंजे हाल ते थोरो रहम फरमाए, थोरो रहम फरमाए। नात उहा पढ़ जंहिं नात में अदब बि हुजे ऐं अहले सुन्नत जो अक़ीदो बि हुजे। हाणे अच त मां ॻाल्हि ॿुधायां, जागो था? मरहूम गुलाम नबी मैसर जी इहा नात तव्हां नंढा हो त तव्हां ॿुधी आहे। मनक़बत आहे, पर असां आम अखर था चऊं नात, छो त असाबनि जे शान में आहे। नात नबी शइ जी हूंदी आहे, इहा मनक़बत आहे, पर आम ॿोली आहे, ठीकु आहे, मौलूद आहे, मदाह आहे, तव्हां ॿुधी आहे। पर तव्हां सोचियो त हिन में मरहूम वॾी ॻाल्हि करे अहले सुन्नत जे अक़ीदे जी। कहिड़ी? हाणे